सखर में रिपोर्ट करे हफ़ीज़ लाशारी आर्ट्स काउंसिल जे इलेक्शन 2026 का 27 जी चूंड जी अहदेदारनि जी हलफ़ बरदारी तकरीब थी गुज़री। कमिश्नर सखर डिवीज़न आबिद सलीम कुरैशी चूंडियल अहदेदारनि खां हलफ़ वरितो। चूंडी जी अहदेदार सखर में फ़न ऐं आर्ट जी तजवीज़ लाइ कमु कंदा। आर्ट्स काउंसिल जे रहंदड़ तामीरी कम खे पिणु मुकम्मल करण में पंहिंजो किरदारु अदा कंदा। कमिश्नर सखर आबिद सलीम हैंड आउट सखर आर्ट्स काउंसिल जे इलेक्शन 2026 का 27 में चूंडिजी अहदेदारनि ऐं गवर्निंग बॉडी मेंबरनि जी हलफ़ बरदारी तकरीब थी गुज़री। उन मौके ते सखर डिवीज़न जे कमिश्नर आबिद सलीम कुरैशी तकरीब जे ख़ासि महिमान तौर शिरकत कई ऐं उहिदेदारनि खां हलफ़ खणायो। कमिश्नर सखर आबिद सलीम कुरैशी नए चूंडिजे आयल बॉडी खे मुबारकबाद ॾिनी ऐं उम्मीद जो इज़हार कंदे चयो त उहे पंहिंजो मनसिबी ज़िम्मेवारियूं ख़ुशउस्लूबी सां निभाईंदा। तकरीब खे एडिशनल कमिश्नर सखर डॉक्टर मोहम्मद आमिर अंसारी ऐं सदर सखर आर्ट्स काउंसिल मुमताज़ बुखारी पिणु ख़िताब कयो। कमिश्नर सखर डिवीज़न आबिद सलीम कुरैशी सखर आर्ट्स काउंसिल जे इलेक्शन में चूंडिजे अहदेदारनि खां हलफ़नामो वरितो वियो।